भुट्टो ज़रदारी सिद्ध के दिल से हल्फ उठाता हूँ कि मैं खुलूस नीयत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूंगा। शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी तरफ़ां पार्लियामानी सियासत जी शुरूआत। क़ौमी असेंबली जे मेंबर तौर कसम खणी वरितो। नंढी उम्र में MNA थियण जो एज़ाज़ भी खेसि मिली वियो। ऐवान में जीए भुट्टो ऐं ज़िंदा है भुट्टो ज़िंदा जे नारनि जी गूंज। मुखालिफ़ धुर जो हंगामो। आसफा पंहिंजे वॾे भाउ बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु ऐवान में आई साणस गॾी वेठी खेसि इमाम ज़ामिन पिणु ॿधो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी सदारती चेंबर में वेही पंहिंजी न्याणी जी कसम वारा तारीख़ी लम्हा ॾिठा। बख्तावर भुट्टो ज़रदारी संदसि वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह फरियाल तालपुर ॿिया क़ौमी असेंबली जी गैलरी में मौजूद रहिया। सऊदी परदेही वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान जी आला सतही वफ़द समेत पाकिस्तान आमद। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार तरफ़ां नूर ख़ान हवाई अॾे ते वफ़द जी आजा। पाकिस्तान ऐं सऊदी अरब में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ऐं मफ़ाहिम जी यादाश्तनि ते सहियूं थींदियूं। पाकिस्तान ईरान जे लाॻापन में वॾी अहम अघ भराई। ईरानी सदर इब्राहिम रईसी हलंदड़ महीने पाकिस्तान जो दौरो कंदो। ईरानी सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं क़ौमी फ़ौजी क़यादत सां बि मुलाक़ातूं कंदो। जो कच्चे में इलीगल क्रॉप और में वो गवर्नमेंट इलीगल क्रॉप सारी जब्त करेगी। उसके लिए कमेटी बना रहे हैं और उसमें मुख्तलिफ जो हमारे ऑफिसर्स हैं जिसमें कमिश्नर की सरबराही में बनाएंगे सक्कर और डिवीज़न और लड़काना डिवीज़न की, उसमें DIG साहब, डिप्टी कमिश्नर, फूड डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट और रेंजर्स का एक रिप्रेजेंटेटिव और SSP कंसर्न जो है उसको हम मेंबर बना। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार चयो आहे त कचे जे दहाड़ियनि वटि गरा जदीद हथियार मौजूद आहिनि। ॾोहारी भली केतिरा बि ताक़तवर छो न हुजनि, खेनि बख़्श न कयो वेंदो। कचे समेत समूरी सिंध में अमन मान लाइ हिकमत अमली जोड़ी वई आहे। धाड़ियल ऐं ॾोहारी हथियार फिटा करे कानून अॻियां पेश थियनि। निगरान हुकूमत दौरान बदमनी वधे, हालतूं ठीकु करण में वक़्तु लॻंदो। क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे लाइ सरदारनि ऐं MPS जो कठ तलब कयो वेंदो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार ऐं IG सिंध तरफ़ां शिकारपुर ऐं कशमोर ज़िलनि जो दौरो। अमन अमान बाबति इजलास। धाड़ियलनि ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ हिकमत अमलीअ ते गौर वीचार। सूबाई घरू वज़ीर ऐं IG सिंध मुलाक़ातूं पिणु कयूं। सिंध में बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 3 ॼणा अगवा। सखर में रिंग रोड तां हथियारबंद इक़बाल रिज़वान खोसो खे अगवा करे विया। करमपुर मां बि हथियारबंदनि हथा। हिकु ॼणो अगवा। शिकारपुर में 3 मुग़विन जी बाज़ियाबी लाइ शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस इमरान पहोड़ चनेसर ऐं बशीर पहोड़ खे बाज़ियाब कराइण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। पुलिस मुग़विन जी बाज़ियाबी बदिरां आसरा ॾेई रही आहे। शिकारपुर पुलिस तरफ़ां 2 मुग़विन खे कोट शाहू जे कचे मां बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त मुग़वी चौकीदार अब्दुल सत्तार उर्फ ख़ान सेठार ऐं गुलशेर सेठार खे कचे मां बाज़ियाब करायो वियो आहे। हुकूमत तरफ़ां महांगाई जे पीढ़ियल अवाम ते नओं पेट्रोल बम किराइण जूं तयारियूं। पेट्रोल ₹9 ऐं डीज़ल ₹2 फ़ी लीटर महांगा थियण जो इम्कान। पेट्रोलियम शयुनि जे अघनि बाबति क़तई फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ पाण कंदो। हुकूमत तरफ़ां आम माण्हुनि लाइ फ़ी यूनिट बिजली जा अघ घटि करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां कोयले ते हलंदड़ बिजली घरनि खे ॾेही कोयले ते मुंतक़िल करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त हुकूमत बिजली चोरी रोकण लाइ पुरअज़म आहे। निज़ाम जी हालत तमामु घणी ख़राब आहे। ट्रांसमिशन कमज़ोरियूं ठीकु करण खां सवाइ समूरा क़दम ज़ाया थी वेंदा। बिजली चोरी रोकण लाइ पंजाब हुकूमत जा क़दम साराह जोॻा आहिनि। ॿियनि सूबनि खे बि बिजली चोरी रोकण लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे। इससे पहले भी जो 2-4 वाक़यात हुए हैं उसमें इंडियन डायरेक्टली इन्वॉल्व था। पाकिस्तान के अंदर किलिंग्स में पुलिस इन्वेस्टिगेट कर रही है, लेकिन अभी तक उनका शक वही है जो आप कह रहे हैं। बिल्कुल शक वही है। इस टाइम पे उन्हीं के ऊपर सारा एविडेंस जा रहा है, लेकिन जब तक इन्वेस्टिगेशन मुकम्मल ना हो जाए कहना बेहतर नहीं है। लेकिन
तकरीबन उसी तरह का पैटर्न है। 83 करोड़ यूनिट 83 करोड़ यूनिट ओवर बिल हुए हैं लेस्को में। 83 करोड़ यूनिट। जो सबसे अफसोसनाक बात है वो ये कि जो 300 यूनिट वाला आम गरीब आदमी है उसको भी ओवर बिल किया हुआ है। उसकी भी एविडेंस है। जो अभी एक्सियन अरेस्ट हुआ है वो उन 300 यूनिट वालों को ओवर बिल करता था। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी जो चवण आहे त भारतीय दहशतगर्द सरबजीत सिंह ते हमले में मुलविस आमिर तांबा ते फायरिंग वाक़े में भारत मुलविस होने जो शक आहे। बाहवल नगर वाक़े खे वधाए पेश कयो पियो वञे। वाक़े जी जांच थी रही आहे। बिजली जा अघ तमाम वधीक आहिनि। लेस्को में 83 करोड़ यूनिट ओवर बिलिंग थी रही आहे। सरकारी ऑफिसुनि तरफ़ां आम माण्हुनि खे इज़ाफ़ी बिल मोकिलण ते अफ़सोस आहे। 300 यूनिट इस्तेमाल कंदड़नि खे भी इज़ाफ़ी बिल मोकिले ज़्यादती कई वई आहे। ओवर बिलिंग जे ख़ात्मे ताईं मुहिम जारी रखी वेंदी। वज़ीर आज़म सां बि ॻाल्हायो वियो आहे। कंहिं बि क़िस्म जो दबाव क़बूल न कयो वेंदो। ईरानी ड्रोन ऐं मिसाइल हमलनि इसराइल खे लोॾे छॾियो। ईरानी हमले में सभ खां वॾे जंगी बेस खे नुक़सान पहुचाइण जो एतिराफ़। इसराइल जंगी बेस खे नुक़सान पहुचण बाबति तस्वीरूं ऐं वीडियो जारी करे छॾियूं। इसराइली अख़्तियारनि जो चवणु आहे त 5 ईरानी मिसाइलनि सां न्यू एटम एयर बेस जे 3 रनवेज़ खे नुक़सान पहुचायो आहे। विच ओभर में छिकताण बरक़रार। ईरान जे इसराइल ते हमले खां पोइ सलामती काउंसिल जो हंगामी इजलास बिना के नतीजे मुलतवी। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे त कंहिं बि रियासत जे इलाइक़ाई सलामती ख़िलाफ़ ताक़त जे इस्तेमाल जी मना आहे। विच ओभर तबाही जे किनारे ऐं अवाम खे संगीन ख़तरा आहिनि। ख़ितो तबाही पखेड़ींदड़ जंग खे मुंहुं ॾेई रहियो आहे। वक़्तु अची वियो आहे त छिकताण घटि करे सब्र जो मुज़ाहिरो कयो वञे। ग़ज़ा में जंगबंदी इमदाद जी फ़राहमी सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। सिंध सरकार सूबाई काबीना जे फ़ैसिले खां पोइ नौकरियुनि तां पाबंदी ख़तम करे छॾी। PST ऐं JST लाइ भर्तियूं करण जो ऐलान। तालीम खाते जो चवणु आहे त PST ऐं JST लाइ अहल उम्मीदवारनि जी भर्ती कई वेंदी। सिंध सरकार तरफ़ां बिरपो ख़ास में पीपल्स बस सर्विस शुरू करण जो ऐलान। सिंध सरकार सूबाई काबीना जे फ़ैसिले खां पोइ नौकरियुनि तां पाबंदी ख़तम करे छॾी। सिंध सरकार तरफ़ां बिरपो ख़ास में पीपल्स बस सर्विस शुरू करण जो ऐलान। कराची में औरतुनि लाइ मख़सूस पिंक बस सर्विस जा 2 नवां रूट बि 19 अप्रैल ते शुरू करण जो फ़ैसिलो। शर्जील मेमन जो चवणु आहे त 20 अप्रैल खां बिरपो ख़ास में अवाम लाइ पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। पिंक बस सर्विस जे 2 नवनि रूटनि जो इफ़्तिताह 19 अप्रैल ते थींदो। समूरी सिंध में सस्ते ऐं आराम वारी बस सर्विस PP क़यादत ऐं सिंध सरकार जो विजन आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम थियल माण्हुनि जे केस में चीफ सेक्रेटरी 14 मई ते तलब अदालत कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त हुक्मनि बावजूद गुम थियल माण्हुनि जे वारसनि माली सहायता लाइ मुआवज़ो उन्हनि खे छो अदा नाहे कयो वियो। मिलत एक्सप्रेस में पुलिस एहलकार जे तशद्दुद जो शिकार थियल औरत जो मौत। DIG रेलवे मामले जी जांच लाइ 4 रुकनी कमेटी क़ाइम करे छॾी। तर्जुमान जो चवणु आहे त मुसाफ़िरनि जो चवणु आहे त औरत हलंदड़ ट्रेन मां टपो ॾियण सबबि फोती आहे। गैर मुनासिब रवैये सबबि गिरफ़्तार एहलकार ज़मानत ते आज़ाद आहे। औरत जे फोत थियण जी मुकमल तौर जांच कई वेंदी। शाह नूरानी हादसे जो वधीक हिकु ज़ख़्मी फोतियुनि जो अंग वधी 20 थी वियो। 8 ज़ख़्मी अञा ताईं इलाज हेठि। 2 ॼणनि जी हालत गणती जोगी करार। तिबी इमदाद मिलण खां पोइ घर मुंतक़िल कयल 2 ॻोठाणा हालत ख़राब थियण सबबि ठटे इस्पताल मुंतक़िल। मीरपुर ख़ास जे इलाइक़े बुखारी टाउन में घरू तकरार तां मुड़िस तथा ज़ाल क़तल। जवाबदार यासीन राजपूत घरवारी रुख़साना जो गलो कपे छॾियो। कंबर वेझो ग़ैबी देरे थाणे जी हद मां नौजवान जो गोलियूं लॻल लाश। पुलिस पहुची लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान जी सुञाणप न थी सघी। नवाबशाह में नौजवान निज़ामुद्दीन खोसो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त निज़ामुद्दीन खोसो खे बेगुनाह गोलियूं हणी क़तल कयो वियो। जवाबदार केस तां हथ खणाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस बासरनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उर्दी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। जाती में उर्दी जे मर्ज़ सबबि वधीक हिकु मासूम बाड़ी फोत जंग वधी 6 थी वियो। ऑस्ट्रेलिया जे गिरजाघर में जुनूनी शख़्स चाकू सां हमलो करे पादरी समेत 4 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। ज़ख़्मियुनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि।
न्यूजीलैंड खिलाफ T20 सीरीज़ की पहिरें ॿिनि मैचुनि में शाहीन शाह आफ़रीदी जी शिरकत, मशकूक फास्ट बॉलर मुकम्मल फिटनेस हासिल करण लाइ आराम करण जो फ़ैसिलो करे छॾियो।